जेको हिकु प्रोजेक्ट जेको हलंदड़ आहे जेको तव्हां साम्हूं आहे ॾिसो था पिया स्ट्रक्चर जेके ठहनि था पिया ऐं बंद जी जेका थी आहे हे हिकिड़ो इहो प्लान आहे त जेको जबल जो पाणी पहिरियों खणी मां ईअं चवां स्टेप वाइज़ तव्हांखे त हिकिड़ो जबल जो पाणी जेको जबल में नथो अचे उन्हनि ते डैम ऐं उन्हनि पाणी खे उन ज़मीनुनि में डिस्ट्रीब्यूशन सिस्टम हिकिड़ो हूंदो आहे त पाणी ईंदो आहे हिकिड़े नाले मां अचे कंहिं शइ खे हणंदो त उते ज़ोर वॾो ॾींदो आहे उनखे भञंदो आहे उन पाणी खे डिस्ट्रीब्यूट करण जो सिस्टम ठाहियूं त हुनखे रिज़र्व बि कयूं प्लस उन पाणी खे असां डिस्ट्रीब्यूट कयूं इन ज़मीन में बारानी सिस्टम खे अपग्रेड कयूं त उन पाणी खे इस्तेमालु कयूं बजाए उहो पाणी नुक़सानदेह थिए उन लिहाज़ खां हिकिड़ो इहो वॾो सिस्टम इहो आहे ॿियो असांजी सजेशन साईं वारनि असां सभिनी ॾिनी आहे त जेके RBOD सिस्टम आहे उनखे रेगुलेटर सिस्टम कयूं ऐं उनखे वेकिरो कयूं उनखे वधायूं जेको ड्रेनेज पाणी जो असांजो सिमन जो अचे थो तव्हां ॾिसो था वारा खां वठी हेॾे पासे मथे जेको बि सिस्टम आहे जिथे टेलूं आहिनि उहे पाणियूं असां उन सिम जे पाणी खे इस्तेमालु करे ऐं उन टेलुनि खे आबाद था कयूं बजाए मां तव्हां पंहिंजो हिकिड़ो हथ जो सिस्टम ठाहियूं त उहो असां सजेशन इहा था ॾियूं गवर्नमेंट खे त गवर्नमेंट उनखे इन्हनि सिस्टम खे रेगुलेटर सिस्टम पैदा करे RBOD खे बि ऐं प्लस राइट बैंक खे बि लेफ्ट बैंक खे बि बंद जे सॼे हथ ते बि बंद जे खॿे हथ ते बि त पाणी खे यूटिलाइज़ कजे जेके शाखुनि में पाणी खोट थी थिए त इहो हिकिड़े क़िस्म जो उन पाणी खे उन शाखुनि वारे पाणी सां सिस्टम सां टेल एंड जेके बि टेल एंड थियनि था वेंदे मंछूर ताणी न सिर्फ़ु असांजे एरिया जो असां टेल एंड मंछूर ताणी इहो उनखे यूटिलाइज़ कयो वञे हुन पाणी खे हुन सां गॾायो वञे जीअं अॻिते उहो पाणी जी खोट खे बि संभाले ऐं पाणी किथे ज़ोर ॾेई उनखे नुक़सानदेह न करे हिकिड़ी सिस्टम इहो आहे